कराची के गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सफूरा चौरंगी 8 गुलिस्तान जौहर ब्लॉक 12 में एक ॾींहं लाइ साइंसी नुमाइश मुनक़िद कई वई आहे। इन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती टीवी कराची जो रिपोर्टर गौस बुघियो। जिन रिपोर्ट में जी गौस। नाज़रीन असीं 12 ब्लॉक गुलशन इकबाल में मौजूद आहियूं। हिते जेको गर्ल्स कॉलेज आहे उन में हिकिड़ो साइंसी मेलो लगायो आहे। तजुर्बे जे बुनियाद ते हिते 11 कॉलेजनि जा जेके इंस्टीट्यूशन शामिल आहिनि। बायोलॉजी ऐं केमिस्ट्री ज़ूलॉजी ते जेके मॉडल्स नंढनि ॿारनि तयारु कया आहिनि। स्टूडेंट ॾाढा ज़बरदस्त जेके काफ़ी उन जा जेके तजुर्बा आहिनि उहे ॾाढा शानदार पिया लॻनि। उन में प्रोफेसर तोड़े शागिर्दनि जो वॾो शरीक आहे। पाण उन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू हिन जेको ॿारनि जेके मॉडल्स तयारु कया आहिनि, जेको ही मेलो लॻायो आहे ख़ासि करे हिन कराची जे शहर में, उन जे हवाले सां ही छा था चवनि। मेहनत कई आहे ॿारनि उस्तादनि। असां असल में हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म चाहियूं पिया ॿारनि खे ॾियूं त ॿार जेके आहिनि कुझु सोचनि, निकिरनि मोबाइल ऐं लैपटॉप जे हुन में लॻा पिया आहिनि। अॼुकल्ह ॾिसो था त ॿारनि जी जेको एक्टिविटीज़ चेंज थी वयूं आहिनि, त असां चाहियूं पिया त ॿार वरी वापसि अचनि, कुझु सोचनि, कुझु क्रिएट कनि। असांजे ख़्याल जे मुताबिक़ त ॾाढी कामयाबु आहे ऐं असां ॿारनि में अवेयरनेस मोटाइण जे लाइ असां एग्ज़िबिशन कई आहे। ऐं कुझु ॿारनि खे जीअं अॼुकल्ह नई टेक्नोलॉजी जे मुताबिक़ साइंस में अवेयरनेस न आहे ॿारनि खे, त उन जे बि करे असां इहा एग्ज़िबिशन कराई आहे। ही ॿार जेकॾहिं दुनिया सां असांखे कुलो कुले में मिलाइणो आहे त पोइ साइंस जे दामन खे छॾिणो न आहे ऐं उन में तजुर्बा करणा रहनि, छो जो दुनिया साइंस जे करे ही अॻिते निकिरी रही है। फ्यूचर आनी है उनको नहीं, जो ऑलरेडी हमें एग्जिस्ट कर रही है हमारे माशरे में, तो बहुत जरूरी है। ये पाकिस्तान की भी जरूरत है। यही बच्चे इंशाल्लाह बढ़कर उम्मीद है कि पाकिस्तान के लिए मिशन बने। किडनीज के प्रॉब्लम्स वगैरह बनाए हैं। किडनीज में जब स्टोन हो जाता है तो उसको किस तरह से निकालते हैं, और ये नेफ्रॉन है, ये बताया किस तरह से ये वर्क करता है। जैसे बहुत अच्छा लगा, मतलब इससे इंफॉर्मेशन मिलती है सबको कि मतलब क्या चीज़ कैसे होती है, वर्किंग करके दिखा रहे हैं सब अपने अपने। क्या आप देख रहे हैं कि हमने एक फ्लास्क लिया है जिसमें लिक्विड भरा है और ऊपर डिजिटल हमने थर्मोमीटर लगाया है। ठीक है, जैसे जैसे हम लिक्विड को हीट करेंगे तो हमारे पास जो लिक्विड का टेम्परेचर है वो राइज होगा और हमें डिजिटल थर्मोमीटर में दिख जाएगा। ठीक है, ज़ूलॉजी जा प्रोजेक्ट्स आहिनि, केमिस्ट्री जा बि आहिनि, त ही ॿारनि जे लाइ हिकिड़ी सुठी अपॉर्चुनिटी आहे ताकि हू इन खे जेका पंहिंजी डेली लाइफ में यूज़ बि कनि ऐं पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे शहर जे लाइ फ़ाइदो कनि। त असां उमेद कंदासीं त अहिड़ा प्रोग्राम नेक्स्ट टाइम बि जेको आहे रीजन ऐं डायरेक्टरी लेवल ते ही कराया वेंदा।